ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन खिप्रो ख़ुदकुशियुनि जा धार वाक़िया ॻोठ मको पंवर ऐं नौजवान ग़ुलाम हुसैन समेत जो फाहो खाई आपघात करे छॾियो। खिप्रो ॻोठ मथोड़ में बशीरा ज़ाल मारूफ़ ज़हर पी आपघात करे छॾियो। खिप्रो वेझो धार ख़ुदकुशियुनि जा वाक़िया थिया आहिनि। ॻोठ मको पंवर में नौजवान ग़ुलाम हुसैन वल्द हाशिम समेत जो फाहो खाई आपघात करे छॾियो, जॾहिं त ॻोठ मथोड़ में बशीरा ज़ाल मारूफ़ ज़हर पी ख़ुदकुशी करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। खिप्रो ख़ुदकुशियुनि जा धार वाक़िया पेश आया आहिनि। ॻोठ मको पंवर में नौजवान ग़ुलाम हुसैन समेत जो फाहो खाई आपघात करे छॾियो। खिप्रो ॻोठ मथोड़ में बशीरा ज़ाल मारूफ़ ज़हर पी आपघात करे छॾियो आहे। खिप्रो वेझो धार ख़ुदकुशियुनि जा वाक़िया थिया आहिनि। ॻोठ मको पंवर में नौजवान ग़ुलाम हुसैन वल्द हाशिम समेत जो फाहो खाई आपघात करे छॾियो, जॾहिं त ॻोठ मथोड़ में बशीरा ज़ाल मारूफ़ ज़हर पी ख़ुदकुशी करे छॾी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।